जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 28 सेप्टेम्बर 2023 विस्पति जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रवद मास शुक्ल पक्ष जी चतुर्दशी अनंत चतुर्दशी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्य में कोई विघ्न या बाधा सताइण जी आशंका आहे। पद हानि थियण जी भी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि वाणी तमामु स्थिर रखी करे ऐं सोचे समझे करे कोई भी कदम खणंदा त बहितर रहंदो। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ही रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं पंहिंजे ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य साधारण रहंदो ऐं मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो, पर हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। भगवान शिव जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो। तव्हांखे धन प्राप्ति भी थी सघे। स्वास्थ्य तव्हांजो तमामु सुठो रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। समाज में मान सम्मान भी मिलण जी संभावना आहे। प्रतिष्ठा भी अॼु मिली थी सघे, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे ॾींहं में जेका भी इच्छा हूंदी उहा पूरी थियण जी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठा आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी भी संभावना आहे, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंद सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु तनाव सां भरियल ॾींहुं थी थो सघे, माना मेंटल स्ट्रेस में वाधारो थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ हुननि खे मेडिटेशन करणु तमामु लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां या पंहिंजे परिवार मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो, त ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। तव्हांखे मां लक्ष्मी जी उपासना लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। भाग्य भी अॼु हुननि खे पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंद सां गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई भी वॾो कमु शुरू करणु या इन्वेस्टमेंट करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांखे मां लक्ष्मी जी उपासना लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। अनंत चतुर्दशी त भाद्रवद मास शुक्ल पक्ष जी चौथ ते जीअं पार्थिव गणेश भगवान हर एक जी घर में ईंदा आहिनि। अनंत चतुर्दशी जे ॾींहुं हुननि जो विसर्जन कयो वेंदो आहे। इहो मञियो वेंदो आहे। पौराणिक कथाउनि जे अनुसार ईअं बि चयो वेंदो आहे कि भगवान गणेश जी जेके इहे 11 ॾींहं हूंदा आहिनि, हुन में असांजी ज़िंदगी जो सार भी लिखियल वेठो हूंदो आहे।
कि कीअं असां हिते हिन संसार में अचूं था ऐं जॾहिं अंत समय अचे थो तॾहिं बि असांखे ख़ुशी ख़ुशी हिन संसार खे छॾिणो आहे, छो त मृत्यु अटल आहे, उहो सभिनीनि खे हिन मृत्यु लोक ते ईंदी ईंदी। त हिन जे लाइ तव्हांखे भॻवानु गणेश जी धूमधाम सां पूजा करणु खपे। साण ई साण इहा ॻाल्हि यादि रखणी आहे कि जॾहिं तव्हां विसर्जन करण लाइ वेंदा त पंहिंजे भॻवान जे कन में जेका बि तव्हांजी कामना हूंदी उहा ज़रूरु ॿुधाए ॾियो ऐं भॻवानु कंदा कि उहा कामना ॿिए साल खां पहिरियों भॻवानु तव्हांजी पूरी करे छॾंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे दौलत राम जी जो, जेके थाणा महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे शादी जे कम में जाम रुकावटूं थी अचनि। त दौलत जी तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे नित्य ई भॻवानु गणेश खे केसर जो तिलक लॻाइणु खपे ऐं आसे पासे में अगरि कोई बि भॻवानु गणेश जो मंदिर हुजे हुते वञी करे तव्हां केसर भॻवान ते चाढ़े अचो त तव्हांजा सभु विघ्न भॻवानु गणेश दूर कंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।